1 2 3 starting live video थे तो पियो अस्सलाम वालेकुम अज ॾोकरी जी हैदर चौक खां मौला अली अलैहिस्सलाम जे कौल सां शुरू दुनिया में सब खां वॾे में वॾी गद्दारी जेका आहे उहा क़ौम सां गद्दारी आहे त जेको अफगाननि जी यलगार आहे असांखे असांजा वॾेरा अॻु में ई ॿुधाए विया आहिनि त असांखे कंधार मां ख़तरो आहे ऐं ही अफगानी जेके चंगेज़ खान जी हलाकू खान जी औलाद जिन सदाई जंगनि सां गुज़ारियो अफगानिस्तान जेको मंशियात जो गढ़ अफगानिस्तान जेको हथियारनि जो गढ़ उते सदाई दहशतगर्दी रुजत पसंदी जहिड़ो माहौल ऐं उतां ही जेके अफगान भाॼो कर अची सिंध में कब्ज़ो कनि था उनजे करे हुकुमराननि खे ख़बर न आहे हुकुमराननि खे सॼी ख़बर आहे अवाम खे जेको असांजो आम आहे उनखे इहा का ख़बर न आहे उहे सिर्फ़ु अॼु जे जनम जो सोचे रहिया आहिनि उहे रुगो सिर्फ़ु पंहिंजी हिन ज़िंदगीअ जो सोचे रहिया आहिनि पर उहे माण्हू जेके अॼु खां 100 साल अॻिते जे लाइ सोचनि था अॼु खां 200 साल अॻिते जे लाइ सोचनि था उहे ई अंदाज़ो लॻाए सघनि था त जॾहिं हिननि अफगान जी यलगार हूंदी इहे बर्मी हूंदा इहे उर्दू इहे मुहाजिर हूंदा जेके अॼु ताईं पाण खे सिंधी नथा चवनि ऐं उन्हनि जी का बि अफगाननि ते रिस्ट्रिक्शन न आहे छा उहे सम्झनि था उर्दू ॻाल्हाइण वारा सिंधी त इहे पठाण छा उन्हनि सां सही रहंदा जेके अफगानिस्तान था अचनि था ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा त तव्हां ॾिसो सॼे पाकिस्तान जी सोशल मीडिया ॾिसो सॼे पाकिस्तान जी इलेक्ट्रॉनिक मीडिया ॾिसो त पंजाब पठान अफगाननि खे रहण जी इजाज़त न ॾिनी बलोचिस्तान इजाज़त न ॾिनी सरहद इजाज़त न ॾिनी पर इहे सिंध जा लाठिया हुकुमरान जेके पंहिंजे ज़मीननि जो विकिरो जेके पंहिंजे जेका नौकरियुनि जो विकिरो जेके घरनि जी आबादकारी करे बेरोज़गार माण्हू जेके आहिनि उहे अफगानिस्तान जा भलीकार करे ऐं मलीर में जेके बोरियत जे लाइ ठहियल क्वाटर आहिनि उहे ॾेई उते रहण जी कोशिशि करे रहिया आहिनि इहो केॾो असांजे सिंधियुनि सां ज़ुल्म आहे इहो केॾो असांजे सिंध सां ज़ुल्म आहे जो असांजो हाणे नौकरियूं बि तबाह असांजी नौकरियुनि ते धारियुनि जो कब्ज़ो असांजे ज़मीनुनि ते धारियुनि जो कब्ज़ो ॾहरिया टाउन जहिड़ा मनसूबा ज़ुल्फ़ाराबाद जहिड़ा मनसूबा ही सरदारी टोलो जेको सिंध जो हुकुमरान आहे या सभु ज़ोरदार जहिड़ा माण्हू जो आहे त जवाब साहिबनि ऐं PTI जो जेका उहो वज़ीर आला जेको PTI जो आहे उहो बि अफगाननि खे भले थो त महिरबानी करे अफगाननि खे असांजे शहर में बि पासो असांजे सूबे में न रहण ॾींदासीं असां पर सिंध जा हुकुमरान जेके सरदारी टोलो इहे जेको पीपल्स पार्टी जा जेके MP MNA उहे ठग उहे रुगो पंहिंजनि पिक ठहण जे चकर में आहिनि असांजी ज़मीनूं खपाइण जे चकर में आहिनि ॾहरिया टाउन जो मिसाल आहे PH जो मिसाल आहे हाणे इहो त उहे जेके आहिनि असांजे धारियुनि जी यलगार वठी असां हाणे ई अक़लियत में आहियूं त पोइ जेकॾहिं पठान इहे असां वटि आया त असांजो कहिड़ो असरु थींदो उनजे करे इहो सोचणु घुरिजे सिंधी क़ौम खे इहो सोचणु घुरिजे सिंधी माण्हुनि खे त हाणे न पर जॾहिं 200 साल गुज़रंदा ऐं असांजा जेके ईंदड़ पोटा हूंदा त उहे जेके आहिनि उन्हनि सां इहे पठान इहे जेके अफगानी इहे कहिड़ो असरु कंदा उनजे करे मां गुज़ारिश थो कयां सॼी सिंध खे माण्हुनि खे सॼी सिंधियुनि खे त महिरबानी करे अॼु खां वठी सुभाणे आख़िर ताईं भरपूर जवाबु अचणु घुरिजे सिंध हुकूमत खे त हीअ जेका धारियुनि जी यलगार आहे जेका अफगानी जी यलगार आहे उनखे बंदि कयो वञे उनखे रोकियो वञे असांजी सिंध धरती असांजो सिंधी क़ौम हाणे हिनखे अफ़ोर्ड नथी करे सघे न त सिंधियो असां अक़लियत में तब्दील थींदासीं असांजी ॿोलीअ खे ख़तरो आहे असांजी सफ़ाफ़त खे ख़तरो आहे असांजी धरतीअ खे ख़तरो आहे इनजे करे हाणे सॼी सिंध में जहिड़े नमूने सां पहिरियां टाउन जे ख़िलाफ़ माण्हू निकिता जहिड़े नमूने सां तालीम जे लाइ माण्हू निकिता उनजे करे ही यलगार महिरबानी करे बंदि कई वञे ऐं मां लाड़काने जे दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे उहे सुभाणे 11 बजे पाकिस्तानी चौक सां प्रेस क्लब ताईं असां सां गॾु हुजनि ऐं मस्जिद जो इज़हार कनि ऐं जेका ही धारियुनि जी यलगार आहे उन जे लाइ हुकूमत खे पैगाम ॾियनि त हाणे घणो थी वियो हाणे असां ख़तरे में आहियूं सिंधियो उथो ख़ुदा जे वास्ते जेकर हाणे तव्हां न उथो त पोइ 50-100 सालनि खां पोइ असां अक़लियत में तब्दील थी वेंदा आहियूं जेकॾहिं चाहियो था त असांजा बचिड़ा ईंदड़ नस्ल अॻे वक़्त में
ईंदड़ में फ्यूचर में बहितर ज़िंदगी गुज़ारनि त महिरबानी करे इन्हनि धारियुनि जी जॻह खे रोकणो पवंदो, इन ज़मीन जी विवार खे रोकणो पवंदो। असांजी ॿोलीअ खे ख़तरो, असांजी ज़मीन खे ख़तरो, असांजे सक़ाफ़त खे ख़तरो, असांजे माण्हुनि खे ख़तरो, असांजे अक़लियत में तब्दील थी वियासीं त पोइ असांजे छा राइट्स हूंदा। इनजे करे वंस अगेन आई रिक्वेस्ट द सिंधी पीपल दैट प्लीज़ वेक अप नाउ, दिस इज़ द टाइम टू रेज़ द वॉइस अगेंस्ट ऑल मसइला जेके इशू आहिनि उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो। त मां अॼु ॾोकरीअ खां तव्हां सभिनी खे वरी बि गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे धारियुनि जी यलगार ते तालीम जे लाइ ॻोल्हाइण जे लाइ अॻिते अचो, पंहिंजो आवाज़ उथारियो त जीअं असां पंहिंजी ॿोलीअ खे, असां पंहिंजी क़ौम खे ऐं असां पंहिंजी धरतीअ खे बचाए सघूं। थैंक यू वेरी मच फ्रॉम ॾोकरी, प्लीज़।